विश्व में सुन्नी तहरीक ज़िला मटियारी पारां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में शानदार रैली जो आगाज़ कयो वियो, जंहिंमें हज़ारनि जी तादाद सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरी आशिकाने रसूल वॾे अंग में शिरकत करे रैली खे चार चंड लॻाए छॾिया। इन मौक़े ते अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सारे जगह में जाने भला जिनसार थी मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी अल्हम्दुलिल्लाह। 12 रबीउल अव्वल के हवाले से जेतरी खुशी इज़हार कजे उतरो घट है, क्यों तो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद असा तमाम बल्कि पूरी दुनिया के लिए रहमत है। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत थींदे ही दुनिया सजी रोशन से चमकी वही। अल्हम्दुलिल्लाह इन सिलसिले में अज बिटशा शहर के अंदर बल्कि पूरी दुनिया के लेवल ते मरहबा जा मुस्तफ़ा जे नारा जेके हैं सदाऊं बुलंद थी रही हैं। अल्हम्दुलिल्लाह इन सिलसिले में बिटशा शहर के अंदर उशाकान रसूल कदम ब कदम मिलाए मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जी खुशी में शरीक हैं। अल्हम्दुलिल्लाह मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली है ॾाढी खुशी महसूस थे पई जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जीअं विलादत बासादत मुबारक ही आलम इस्लाम के अंदर खुशियों बखेरियूं वयूं। तो उन हवाले से हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैगाम के खणी गली गली कूचे के अंदर ॾियणु चाहियूं पिया। अॼु मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर जगह ते हर मकाम ते खुशी जो आलम है, खुशी इज़हार कयूं पिया। अल्हम्दुलिल्लाह बिटशा जा तमाम गयूर अवाम हसास इदारा मीडिया जा अहबाब सभिनी मिली करे असां सां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मल्हायो आहे। असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं आलम इस्लाम के असां रबीउल अव्वल जे 12 रबीउल अव्वल जे ॾियारे जी मुबारकबाद पेश कयूं था। सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾियारो आहे, मोमिन लाइ वॾी ईद जो ॾियारो आहे। अॼु ॾाढी जेका खुशी आहे असांखे ॿिन्हिनि जहाननि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया। ये दुनिया जेका ऊंधा हुई इन ऊंधिया में रोशनी अथई, इन महबूब जो सदको आहे। ये अॼु ॾाढी असां जेका खुशी आहे वॾे में वॾी असां मोमिननि जे लाइ ईद आहे ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं जेसिताईं असांजी ज़िंदगी हूंदी महबूब जो मिलाद महबूब जी आमद जी खुशी मल्हाईंदा रहंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।